हुजूर आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया था महबूब जो प्यारो फरमान न बुझो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया था अयमुजादुसु हज़रत इब्राहीम बिन मैसरा खामिरवाता। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया महबूब फरमाता जे को फहश गालाए तो बेहुदा गालाए तो गलीज़ गालाए तो गंदो गालाए तो किन्नो गालाए तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता वो दिश्त में नबी दो जन्नत में नबी दो। हुजूर आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता फहश गलीज़ गंदो गालान किन्नो गालान वारो इंसान कतई जन्नत में न तो वनी सके। इब्राहीम बिन मैसरा फरमाता रहमतुल्लाहि तआला अलैहि वो मुझा दोस्तों हमारी बुद्ध जो माँ याद रखन से अल्लाह के प्यार में को बंधन के अल्लाह करीम के दो नवाजो बिया है उन्हन की भी मुझा दोस्तों तक़वा परहेज़गारी दिसो उहे जिंदगी में गुजारिया उहे कारोबार भी करिया उहे बच्चा भी पालिया और मुझा दोस्तों जिंदगी में न दुनिया में जिंदगी भी गुजारिया साकिया था गुजारी। इब्राहीम बिन मैसरा रहमतुल्लाहि तआला अलैहि फरमाया तो देखो फहश गालाए तो गलीज़ गालाए तो गंदो गालाए तो जने अल्लाह तबारक व तआला ने कुल कायनात के फरा करो कुल्लु मन अलैहा फान। वो बुजुर्ग तो फरमाए महशर जो मैदान थी दो जने क़यामत बर्पा कई दी फहश गालाण वारो गलीज़ गालाण वारो किनो गालाण वारो इंसान महशर के मैदान में कुत्ते की शिकल करे उन्हें अल्लाह की बारगाह में पेश एतरी मुझा दोस्त सख्ती कई वई तो मुझा दोस्तों असांखे फहश ॻाल्हाइण गलीज़ ॻाल्हाइण ॿुधण सम्झण ॾिसण वासण ओ मुझा दोस्तों ये बेहुदा कलाम गाना ॿुधण मुझा दोस्तों उन्हें जे लाइ सज़ा ॿुधण तव्हां हैरान बणिजी वेंदा। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था महबूब फरमाइनि था जरे उन्हनि महशर जे मैदान में उन इंसान के कुत्ते जो आंदो वींदो त जने हिसाब किताब थींदो जन्नत के जन्नत में विधो वींदो जहन्नम के जहन्नम के जहन्नम में विधो वींदो त उन जहन्नम में अंदर जने उन इंसान के विधो वींदो के विधो वींदो जेको गलीज़ ॻाल्हाइनि था खराब ॻाल्हाइनि था फहश ॻाल्हियूं कनि था फहश ॻाल्हियूं ॿुधाइनि था गलीज़ ॻाल्हाइनि था। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो फरमाना महबूब फरमाइता हुजूर फरमाइता उनके वाद मा पूरी निकरदी गंदगी निकरदी वाद मा अंदर व गिलादत निकरदी व जहन्नम में रहन बारा बिरहू कई उनका धार बजदा बरे भजदा एडी उनके वाद मा बदबू निकरदी गिलादत निकरदी एतरो भजदा चवदा इंसान कथा आन जहन्नम में वो भी असामी पर हिन जे वात वाली बदबू की अची रही आ धप छो अची रही आ एडी गिलाद छो अची रही आ त उहे जहन्नम जा दारोगा उन्हन के बुधाईंदा त ही उहे इंसान आहिन उहे माण्हू आहिन जेकी दुनिया में अगर गलीज़ ॻाल्हाईंदा फहश ॻाल्हाईंदा गिलादत वारी ॻाल्हाईंदा अल्लाह तबारक व तआला इन जे वात में रिहा बदबू अता कई आहे उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला बदबू में मुब्तला करे छॾियो आहे गिलादत में मुब्तला करे छॾियो आहे। तो मुंहिंजा दोस्त इहा ई ज़बान मुंहिंजा दोस्त असांखे नेक बि बनाईंदी मिठो ॻाल्हाईंदो सुहिणो प्यारो पर मुंहिंजा दोस्त असांखे यकीन करणो आहे पंहिंजो पाण खे जेल में वञायो आहे पंहिंजो पाण खे त पोइ मुंहिंजा दोस्त इहा ई ज़बान हिकिड़े ॾींहुं कहिड़ो कयो ग़लति ॻाल्हायो ॿिए ॾींहं ते मुंहिंजा दोस्त केरु हूंदा तव्हां जेल में यानी ज़बान ही असांजी कैंची वांगुरु हलंदी आहे इन ज़बान ते असांखे कंट्रोल करणो आहे मुंहिंजा दोस्त असांखे पंहिंजो पाण खे बचा रखणो आहे। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा फरमान बि अवां ॿुधा महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा हुजूर जे सहाबा जा बि फरमान ॿुधा हज़रत रबीअ बिन खैसर
या हज़रत रबी बिन हुसैन रहमतुल्लाहि तआला अलैहि ताबई बुजुर्ग चाहे ताबई बुजुर्ग उन्होंने मुआद कहो उन्होंने जिंदगी गुजारी ओ ताबई बुजुर्ग 20 साल ताई पंहिंजी ज़बान खे न ॻाल्हायो। मुंहिंजा दोस्त ईअं थी सघे थो असां मुंहिंजा दोस्त अध कलाक खां पोइ न ॻाल्हायूं त मुंहिंजा दोस्त सोले सिंधी में चवंदा पेटी पाटी पई पर उन ताबई बुजुर्ग 20 साल बराबर न ॻाल्हायो। मुंहिंजा दोस्त मथां को भाई त मां पंहिंजो पाण वटां थो ॻाल्हि कयां वॾनि किताबनि में बि आहे हिन नंढे रिसाले में मुंहिंजा दोस्त इहे ॻाल्हियूं शामिल थी। ओ ताबई बुजुर्ग मुंहिंजा दोस्तो 20 साल बराबर न ॻाल्हायो था चवंदो दुनिया जो कारोबार कीअं कंदो हो कीअं कारोबार कंदो। मुंहिंजा दोस्त सुबुह खां शाम ताईं वो पंहिंजो कलम भी खणंदो हो मस भी खणंदो हो उहा कापी भी खणंदो हो दफ़्तर भी खणंदो हो वो पन्ना खणी लिखी करे माण्हू खे ॿुधाईंदो त ही मूं में कमाल ई ॻाल्हि सां करणी आहे। वरी शाम थींदी हिकु लफ़्ज़ जो हिसाब रखंदो हो त मूं केतिरा लफ़्ज़ ॻाल्हाया केतिरा लफ़्ज़ माण्हू वटि पहुचाया। मुंहिंजा दोस्त ज़बान में इस्तेमालु कयो वो लिखत कंदो हो उन जे बावजूद भी मुंहिंजा दोस्त पंहिंजो हिसाब कंदो हो त मूं केतिरा लफ़्ज़ ॻाल्हाया। सच ॿुधायो मुंहिंजा दोस्त सुबुह खां शाम ताईं केतिरो ॻाल्हाईंदा वञनि पर क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला फरमाता यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद ओ का ज़बान मां नथो कढे इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद मगर उन वटि हिकु निगाहबान अॻ में तयारु वेठो मुआद को निगाहबान तव्हांखे मुंहिंजा दोस्त डंडो न हणंदो सोटी न लॻाईंदो तव्हांखे सम्झाईंदो कोन तव्हांखे धक्को कोन ॾींदो तव्हांजे लाइ कुझु न करणो थी सघे मुंहिंजा दोस्त बि अल्लाह हुकुम करे त करे पियो सघे पर अल्लाह इंसान खे ही ज़िंदगी अकुल इल्म ये सोच समझ ॾेई छॾी आहे उन्हे जो कमु सिर्फ़ु लिखत वारो आहे उहो वेठे लिखंदो तो मुंहिंजा दोस्त ने ज़बान खे असांखे कंट्रोल करणो आहे। इहा ई ज़बान मुंहिंजा दोस्त पंहिंजे घर में असांजे घर में सुकून वारो मुंहिंजा दोस्तो ज़िंदगी गुज़ारे सघे थी। इहा ई ज़बान मुंहिंजा दोस्त टिड़नि जॻहनि खां बची सघो था यानी ख़ामोशी मुंहिंजा दोस्त यादि रखणु खपे खामोशी जेकी आहे इबादत जी ऊंची आहे। हर शइ जी मुंहिंजा दोस्त ताला लॻल हूंदा आहिनि मोबाइल में पासपोर्ट ताला लॻल गाॾियुनि में चाबी हूंदी चाबी खां बग़ैर तालो न खुलंदो यानी इबादत जी चाबी इबादत जो तालो इबादत तालो आहे उन जी चाबी ख़ामोशी आहे। जेतिरो ख़ामोश रहंदो ओतिरो मुंहिंजा दोस्त वो फ़ाइदो पाईंदो। मन समत नजा हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारका सुनन तिरमिज़ी में मौजूद आहे। तिरमिज़ी शरीफ की हदीस है मन समत नजा जे खामोश रहो उन्हें निजात पाती जेको चुप रहो उन्हें निजात पाती। सो मुंहिंजा दोस्तों कोशिश करनी है असांखे जेतिरो थी सके चुप में जिंदगी गुजारे खामोशी में जिंदगी गुजारे बजाय मुंहिंजा दोस्त मुंहिंजी दिलि चवंदी आहे मां चुप करे वेठो रहां ॻाल्हायां ई न घणी तकलीफ़ कयूंसीं वाइदा कयासीं मुंहिंजा दोस्त न सम्झण वारा न सम्झंदा सम्झण वारा सम्झी वेंदा ॿुधण वारा ॿुधंदा रहंदा पर मुंहिंजा दोस्तो इंसान जेतिरो ख़ामोश रहंदो जेतिरो चुप रहंदो उन में इंसान जी भलाई आहे। सादिक़ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हीअ हदीस मुबारका महबूब आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था जेतिरो इंसान घणो ॻाल्हाईंदो जेतिरो वॾो ॻाल्हाईंदो ओतिरो उन इंसान खां ख़ताऊं थींदियूं। इंसान ख़ता जो ख़बर वो टीवी ते वेहण वारा जा वॾा उलमा मुंहिंजा दोस्त मां ई छो न हुजां जेतिरो मां ज़्यादा ॻाल्हाईंदुसि मुंहिंजा दोस्त मूंखां ओतिरियूं वधीक ग़लतियूं थींदियूं। तव्हांखे त ख़बर न पवंदी पर जॾहिं मां पंहिंजो पाण खे ॿुधंदुसि त वाक़ई मुंहिंजियूं ग़लतियूं पोइ इंसान खे जेतिरो बि चुप रहणो आहे ओतिरो मुंहिंजा दोस्त क़ुरान खां बची वेंदो आहे ओतिरो मुंहिंजा दोस्त कामयाब थी वेंदो आहे। अल्लाह तबारक व तआला दरी क़ुरान मजीद में मुंहिंजा दोस्त बार बार इन आयत पढ़ी थी वञे ॿुधाए थो वञे त तव्हांजे ज़हन में वेहे त असांखे हीअं बि करणो आहे मा यल्फिज़ु मिन क़ौलिन इल्ला लदैहि रक़ीबुन अतीद।
मुंहिंजा दोस्तो लाज़मन असांखे ईअं करणु खपे तॾहिं मुंहिंजा दोस्तो भलाई थींदी ॿ माण्हू जहिड़ो छाजड़ा कंदा आहिनि ये ज़बान आहे मूं अॻु क्यों ज़बान कैंची वांगुरु कैंची कपिड़ा कटींदी पना कटींदी ॿियो सामान कटींदी ज़बान बि मुंहिंजा दोस्तो झेड़े जो मुठ मुंहिंजा दोस्त ज़बान मां लफ़्ज़ निकिरंदा वो ॻाल्हाईंदो तव्हां ॻाल्हाईंदो वो ॻाल्हाईंदो तव्हां ॻाल्हाईंदो वो ॻाल्हाईंदो या त थींदे थींदे पोइ जहिड़ो थी पवंदो पोइ मुंहिंजा दोस्त उन झेड़े मां अॻिते वधंदो पोइ खून रेज़ थींदी पोइ क़तल थींदा पोइ मुंहिंजा दोस्त सिलसिला हलंदा पोइ थाणा पोइ अदालतूं पोइ कोर्टूं पोइ केस पोइ घर खपी वेंदा माल खपी वेंदा मुंहिंजा दोस्त पंहिंजो पाण खे तबाह बर्बाद करे छॾींदो मुंड इंसान जी मुंहं में अगरि ज़बान आहे इन ज़बान सां मुंहिंजा दोस्त मिठो ॻाल्हायो वञे चाहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मिठो ॻाल्हाइणु सुहिणो ॻाल्हाइणु बि सदको आहे चाहे मिठो ॻाल्हाइणु भलो ॻाल्हाइणु बि सदको आहे सो मुंहिंजा दोस्त असां अव्हांखे ज़बान ते कंट्रोल करिणो आहे हू तव्हांखे ॻाल्हाए मुंहिंजा दोस्त चुप करे वञो ख़ामोश थी ॿुधो नेठि मुंहिंजा दोस्त ॻाल्हाए नेठि थकिबो न कॾहिं मुंहिंजा दोस्त भेटा भेटाई घोट रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाए जे भाई जोगी थिया जे भाई जोगी थिया त करहार फ़क़ीराणो थी जे विख विख मिलनी ॻाल्हियूं तब चवंदो रहिजी कावर पंहिंजे कल्ब जी पाणी वांगुरु पीउ पोइ सदा जी तोखे लहर न लवंदा मुंहिंजा दोस्त अव्हां असांखे बि सब्र में रहणो आहे दुआ है अल्लाह तबारक